नानी घोटकी में मुबैना तौर अगवा बाद राजोड़ी कोशिशन ज़रिए बाज़ियाब थियल नारी इरम घोटो के अदालत बयान रिकॉर्ड कराइण खां पोइ वारसनि हवाले करे छॾियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेरान टीवी जो रिपोर्टर एहसान कलवड़। जी एहसान, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, घोटकी में 5 ॾींहं अॻु सुप्रीम कोर्ट के वकील उबैदुल्ला घोटो जी न्याणी इरम घोटो गुज़िरियल रात राजूड़ी कोशिशनि ज़रिए जैसे बाज़ियाब करायो वियो। अॼु उनखे घोटकी जी अदालत में सख़्त सिक्योरिटी पुलिस ऐं घोटा बिरादरी माण्हुनि पारां घोटकी जी अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत जा समूरा दरवाज़ा बंदि कया विया। आम माण्हुनि जी अच वञ बि जेका आहे उन ते बि पाबंदी लॻाई वई। सहाफ़िन खे बि गेट जे ॿाहिरां अंदरि न अचणु ॾिनो वियो। ऐं जीअं ई नारी खे अदालत में पेश कयो वियो त नारी इहो बयानु ॾिनो त मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो। मां पंहिंजी अम्मी सां नाराज़ थी करे सखर जी कंहिं दरगाह ते तरसियल हुयसि त उतां आउं वापसि आई आहियां ऐं आउं पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजे माउ पीउ ॾे हाणे वञणु चाहियां। जंहिंखां पोइ अदालत इरम घोटो खे पंहिंजे पीउ माउ जे हवाले करे छॾियो। जी एहसान, तव्हांजी महिरबानी।